साईं जन जेॾी महिल गारे हिरा खां वापसि आया त महबूबन करीमन जे जिस्म मुबारक ते लर्ज़ो तारी हुयो। पाण घर में आया फरमायूं ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मूंखे चादर ढकायो, मूंखे चादर ढकायो। पोइ सैयदा ख़दीजतुल कुबरा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पाण फरमायूं त ख़दीजा मूंखे कुझु थी वियो आहे, मां सम्झां थो मूंखे कुझु थी वियो आहे। त अमा ख़दीजा साइण अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, तव्हां यतीमनि जी परवरिश कंदा आहियो, बेवाहनि जी संभाल लहंदा आहियो, मुसीबत ज़दनि जी मदद कंदा आहियो, हक़ जूं ॻाल्हियूं चवंदा आहियो, तव्हांजो रब तव्हांखे नुक़सान न पहुचाईंदो, तव्हां फ़िक्रमंद न थियो। इहा ॻाल्हि अमा ख़दीजा साइण साईं जन सां कई। पोइ जेॾी महिल साईं जन खे तबियत में अफ़ाक़ो थियो त बीबी ख़दीजा जो वेझो रिश्तेदार हो वरक़ा बिन नौफल, जेको आसमानी किताबनि जो आलिम हुयो। आसमानी किताब तौरात, ज़बूर, इंजील उनजो इल्मु रखण वारो हुयो। पोइ बीबी ख़दीजतुल कुबरा साईं जन खे वठी वई वरक़ा बिन नौफल वटि त मुंहिंजे मुड़ुस खे ॿुधो ही छा थो चवे, हिनखे छा थी वियो आहे, जबल में इबादत पियो करे, गार में इबादत पियो करे, उते का हिनखे ॾेखारी आई आहे, इन जे करे हिन जे लिङनि ते लर्ज़ो तारी थियो। बीबी साईं जन खे वठी वई वरक़ा वटि। वरक़ा पुछो महबूबन करीमन खां त छा मामिलो आहे। साईं जन ॿुधायो त मां गार हिरा में इबादत पियो कयां, पोइ हीअं फ़रिश्तो आयो, उन मूंखे चयो इक़रा, मूं चयो मां न बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां। वरी मूंखे चई त इक़रा, मूं चयो मां न बिक़ारिन। वरी टियों भेरो पोइ मूंखे भाकुर पातई, चई इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। इहो मूं मंज़र ॾिठो आहे। वरक़ा बिन नौफल चयो त इहो त उहो नामूस अकबर जिब्रील अमीन आहे जेको मूसा अलैहिस्सलाम ते ईंदो हो। तूं हिन उम्मत जो आख़िरी रसूल आहीं, तूं अलाह जो रसूल रब जो पैगंबर आहीं। पोइ इहा ॻाल्हि करे ऐं वरक़ा बिन नौफल चवणु लॻो, ए काश जे मां उन वक़्त में हुजां हा जॾहिं तुंहिंजी क़ौम वारा तोखे तुंहिंजे अबाणे शहर मके मां कढंदा, हाओ जे मां उन वक़्त में हुजां हा त मां तुंहिंजी मदद कयां हा। साईं जन फरमायो त मुंहिंजी क़ौम वारा मूंखे कढंदा, मुंहिंजे शहर में जा? ही जेके मूंखे सभई सादिक सॾींदा आहिनि, अमीन सॾींदा आहिनि, मुंहिंजी इज़त कंदा आहिनि, मां 40 साल हिननि में गॾु रहियो आहियां, हिननि जे क़ौम जो हिकिड़ो फ़र्द आहियां, मूंखे छो कढंदा? वरक़ा बिन नौफल चयो त जंहिं बि इहा हक़ जी ॻाल्हि कई आहे उन खे पंहिंजी क़ौम वारनि, पंहिंजे शहर वारनि ज़रूरु ईज़ा पहुचायो आहे, उनखे ज़रूरु हिजरत करणी पई आहे। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी क़ौम वारा बि तुंहिंजा मुखालिफ़ थींदा, तोखे पंहिंजो अबाणो शहर छॾिणो पवंदो, हिजरत करणी पवंदी। इहा वरक़ा बिन नौफल उन वक़्त में पेशगोई कई। ऐं पोइ ईअं थियो जो जॾहिं साईं जन ऐलान नबूवत फरमायो, हक़ जी सच जी ॻाल्हि चयूं, त उहे मके जा माण्हू जेके हुज़ूर जन खे सादिकुल वअद सॾींदा हुआ, अमीन सॾींदा हुआ, हुज़ूर जी वाखाण कंदे थकबा न हुया, उहे साॻा मुखालिफ़ थी विया, उहे साॻा ॾुखाइण वारा बणिजी विया, उहे साॻा ईज़ाइण वारा बणिजी विया। साईं जन जेॾी महिल निमाज़ पिया पढ़नि मस्जिदुल हराम जे अंदरि, सिर सजदे में रखियूं त अबू जेल चयो, छोदा छोदा छोरा उन्हनि खे चई त वञो मज़बा में उठ जिते कुठल आहे न उनजो ओझ खणी अचो। जेॾी महिल मुहम्मद सजदे में वञो त ओझ मथो रखो। ईअं कयूं जो ओझ साईं जन जे पुठी पाक जे मथां रखियूं ऐं महबूबन करीमन खे तकलीफ़ूं ॾिनऊं, तरह तरह जूं अज़ियतूं ॾिनऊं, सहाबा किराम खे ॾुखायूं, ईज़ायूं। उन्हनि खे हज़रत बिलाल सोणे खे पेर में रस्सी ॿधी सॼे मके जे शहर में ॻीलींदा हुया। केॾियूं तकलीफ़ूं आयूं सहाबा किराम खे, केॾा ॾुख आया मदीने वारे साईं खे। तव्हांजो उहो वक़्तु आयो वरक़ा बिन नौफल वारी ॻाल्हि वञी सची साबित थी। साईं जन मके जे शहर मां हिजरत कई।
रिवायत में अचे थो जेॾी महिल साईं जन हीअं मके मां निकिता न, अबाणो शहर हुयो न, साईं जन जो अबो हिते, ॾाॾो हिते, पर ॾाॾो हिते, साईं जन जो ॾाॾो साईं अब्दुल मुतलिब हिते, साईं जन जो ॾाॾो पंहिंजो कुसई, उहे साईं जन जा वॾा अजदाद, उन्हनि जूं मज़ारूं हिते जन्नतुल माला में हुयूं, साईं जन जी विलादत हिते थी, नंढपण हिते गुज़री, अबाणो वतन हुयो। जेॾी महिल मके खे छॾियऊं न, शहर मके खां ॿाहिरि निकिरी पोइ ईअं मके ॾे निहारियऊं त साईं जन जी अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया, फरमाइनि पिया, हे मके जा शहर, मूंखे तूं ॾाढो प्यारो आहीं, मां तोखे न छॾियां हा, जेकॾहिं तुंहिंजी क़ौम वारा मूंखे न ईज़ाइनि हा त मां तो मके जे शहर खे न छॾियां। अबाणो वतन साईं जन रोंदे छॾियो आहे। वरी जेॾी महिल मदीने शरीफ़ में आया त हज़रत बिलाल बीमार थी पियो, हज़रत अबू बकर बीमार थी पियो, हज़रत उमर बीमार थी पियो। पोइ जेॾी महिल साईं जन ॾिठो त बिलाल बीमार आहे त साईं जन पुछण विया, हज़रत बिलाल खां पुछण जे लाइ विया त घणो बुखार थींदो आहे न, कॾहिं कॾहिं माण्हू बुखार में ॻाल्हाईंदो आहे, जेके सिंधी में चइबो आहे विफलण, त उन बुखार जी शिदत में हज़रत बिलाल पियो चए त शैबा खे अलाह जी लानत पवे, रबिया खे रब जी लानत पवे, अबू जेल खे अलाह जी लानत पवे, असांखे मके मां कढी छॾियऊं, असांखे हिन वबा जे शहर में यसरब में असां हिजरत करे आया आहियूं, असांखे केॾा बुखार वठी विया आहिनि। इहे ॻाल्हियूं उन बुखार जे नशे में हज़रत बिलाल ईअं पियो चवे त हुज़ूर जन ॿुधियूं। पोइ साईं जन दुआ जा हथ खयां, ए मुंहिंजा मौला, जीअं मके जो शहर असांखे प्यारो हो, मदीनो उन खां वधीक असांखे प्यारो करे ॾे। वनकुल हुमाहा इलल जोफा, ए मुंहिंजा मौला, मदीने जा जेके बुखार आहिनि, तप आहिनि, वबाऊं आहिनि, इन्हनि खे हितां कढो, जोफा में मोकिली, जोफा जे शहर में बीमारियुनि खे मोकिल, मुंहिंजे मदीने खे वबाउनि खां, बीमारियुनि खां पाक बना। उहो ॾींहुं, अॼोको ॾींहुं वरी मदीने में वबा जी बीमारी न आई आहे। ऐं जोफा में जिते साईं जन फरमायो, उते जो पाणी जेको पीअंदो अॼु बि उनखे बुखार थी वेंदो। जोफा में जेको नओं माण्हू वेंदो न, उनखे बुखार थी। साईं जन जो दुआ घुरी त मदीने जा बुखार जोफा ॾे मोकिले, त सदियूं गुज़री वियूं, उहे बुखार अॼु ताईं जोफा में मौजूदु आहिनि। मदीने खे अलाह साईं पाक बनाए। सुभान अल्लाह। अबाणो शहर, पंहिंजो वतन, महबूबनि खे छॾिणो पियो। पोइ इहा दुआ घुरियूं, मुंहिंजा मौला, मके खां मदीनो मूंखे वधीक प्यारो बणाए ॾे। जेके बरकतूं तो मके में रखियूं, मुंहिंजे मदीने में उन खां ॿीणियूं चौड़ियूं बरकतूं नाज़ुल फरमा। साईं जन दुआऊं घुरियूं ऐं मके खे मस्कन करार ॾिनऊं, फरमायूं त हीअ मुंहिंजी हिजरत गाह, मुंहिंजी मज़ार हिते थींदी। पर अबाणो वतन त वरी बि छॾिणो पइजी वियो न। मुंहिंजा दोस्तो, जंहिं बि हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे, उनजी मुखालफ़त ज़रूरु थी आहे। हाणे अहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं, अलाह जा प्यारा महबूब ऐं उन्हनि जा सहाबा किराम, उन्हनि खे बि एॾो ईज़ायो वियो। उन खां पोइ तव्हां 1500 साल तारीख़ इस्लाम जी पढ़ी ॾिसो त जे बि बुज़ुर्ग, औलिया, सुलहा, अइम्मा वेंदे आम मोमिन बाने ताईं उनखे, जंहिंजो जेॾो वॾो मक़ाम, उनजी ओॾी वॾी मुखालफ़त। इमाम अहमद बिन हंबल खे 100 कोड़ा हयूं, कोड़ा हणनि पिया, उहे कोड़ा हणण वारा हणी हणी थकिजी पवनि, उहे मटिजी वञनि, मार कढण वारा ॿिया अची वञनि, पर इमाम जो बदन उहो साॻियो। एॾियूं अज़ियतूं ॾिनो हज़रत इमाम अहमद बिन हंबल खे। इमाम अबू हनीफे खे जेल में विधऊं, इमाम शाफ़ई खे ॾुखायो वियो। सम्झो था, अलाह ताला जल शानू जा इहे प्यारा बरगुज़ीदा बाना, उन्हनि खे केॾियूं वॾियूं अज़ियतूं ॾिनियूं वियूं। जेके आम मोमिन आहिनि, उन्हनि खां अलाह ताला हल्की फुल्की आज़माइश वठंदो आहे। जंहिंजो दर्जो वॾो हूंदो आहे, उनखे मुखालफ़त बि ओॾी वॾी थींदी, आज़माइश बि ओॾी वॾी थींदी। तव्हां असां जेके नंढड़ा मोमिनड़ा आहियूं न, ॾाढ़ी रखंदासीं, पहिरीं त ॾाढ़ी ते माण्हू किरंदा, हल भेण वरी हिन बि ॾाढ़ी रखी आहे, बि मुल्लो थी वियो आहे।
चवंदा आहिनि या न चवंदा आहिनि? ॿुधायो। ॾाढ़ी ते माण्हू खिलंदा, निमाज़ ते खिलंदा, तव्हां हिते दरगाह ॾे अचो न, माण्हू तव्हांखे जलींदा, भाई ॾे काॾे थो वञी, ॾे कुबन वारी मस्जिद ॾे, ॿियूं मस्जिदूं खुटियूं अथई, ओॾे भली वञ, हेॾे न वञ। छो त शैतान खे ख़बर आहे त हेॾे वेंदो त सुधरी वेंदो न, इब्लीस खे ख़बर आहे त हेॾे वेंदो त मुंहिंजे पंहिंजो उन धगे सॻे धागे खां निकिरी वेंदो। सैयद टंडे पंहिंजो इहो जेको आहे कड़ियो कंवर, उते जो सैयद हो अमीर अली शाह, हुनजा पुट हाणे बि हिते ईंदा आहिनि असां वटि। उहो सैयद अमीर अली शाह पियो चवे, चई त मां आयुसि हिते, ॿुधुमि त उत्तर खां बुज़ुर्ग आयो आहे, किबला साईं जन जे नाले बुज़ुर्ग आयो आहे, अलाह वारो आयो आहे, मूं चयो वञी ज़ियारत करे अचां, अलाह वारो आहे, हुनजो दीदार करे अचां, 4 घड़ियूं वञी हुन सां वेहां। की मां आयुसि हिते मातली जे शहर में, उते मुंहिंजो मुरीद हुजे, उनजो होटल हो, की उन होटल ते वेठुसि, चांहि मूंखे ॾिनई। पोइ मूंखां पुछी, साईं अॼु किबला कीअं निकिता आहियो? मूं चयो त वञा थो बाबा, हिते ॿुधो त उत्तर खां हिकिड़ो दादू खां अलाह वारो आयो आहे, उन ज़ियारत करण थो वञा, 4 घड़ियूं वञी हुन सां वेहंदुसि। चई मूं जे रुॻे ईअं चयो, उहो मुंहिंजो मुरीद शुरू थी वियो। चई साईं काॾों अलाह वारो, काॾों बुज़ुर्ग आहे, 3 शादियूं अथसि। अलाह वारा कोई ईअं हूंदा आहिनि छा, 3 शादियूं करणु? अलाह वारा तॾड़े ते वेठा हूंदा आहिनि, ईअं पंहिंजो सादा सूदा हूंदा आहिनि, हे 3 शादियूं थो करे, मां घर जायूं पकियूं, इहे के अलाह वारा आहिनि छा? ईअं शुरू थी वियो गिला में, एॾा ऐब कढियईं, एॾियूं ख़बरूं कयईं। मूं जेको मोहबत सां आयुसि, उन मोहबत वारो दिल्ली भञी विधो। पर मुंहिंजो हाणे कड़े खां आयो आहियां, हिते पहुतो आहियां, ॾिसां त सही वञी, भला पोइ मां मुरीद त कोन थो थियां, ॾिसां त सही। चई मां जीअं आयुसि हिते 3 कुबन वारी मस्जिद, चई कमु हले पियो, चई साईं जन कुर्सी हुजे नंढड़ी, उन ते वेठा हुजनि, फ़क़ीर कमु पिया कनि, पोइ तॾड़ो विछायल हो, हुन ते 2-3 फ़क़ीर वेठा। चई मां बि अची वेठुसि। चई अञा मां अचे वेठुसि त साईं जन ॻाल्हि शुरू कई। पहिरीं त कहिड़ी पई ॻाल्हि हले, पर जीअं मां वेठुसि, सैयद अमीर अली शाह चयो, चई जीअं मां वेठुसि त साईं जन चयो, भाउ अलाह वारा मर्द हूंदा आहिनि, मर्द खे क़ुर में 4 शादियुनि जी इजाज़त आहे। चई जेके बि हुन हुते शैतान ॻाल्हियूं मूंसां कयूं, हर ॻाल्हि जो साईं जन जवाब पे ॾिनो। मां चयो भई साईं मूंसां गॾु त कोन हुया, हो जेको हुन मूंखे पे ॻाल्हियूं ॿुधायूं, उहा हिकिड़ी ॻाल्हि जो साईं जन जवाब ॾिनो। ओॾी महिल अची मां साईं जन जे पेरनि ते हथ रखिया, साईं मूंखे पंहिंजो मुरीद कयो। मुरीद थियो, पछाड़ी ताईं साईं जन सां मोहबत हूंदी हुअसि, हाणे गुज़ारे वियो आहे, हुनजो औलाद बच्चा हुनजा अञा ताईं बि हिते ईंदा आहिनि। सम्झो था, अलाह वारनि सां मुखालफ़त एॾी। हीअं मातली आस पास में माण्हू चवंदा, बाबा हेॾे न वञिजो, इहो जेको 3 कुबन वारो आहे, हिन वटि जादू आहे, जेको थो वञे सो सुख। बसि सुख थियो त छा थियो, हुनखे छा मिलियो आहे? जेको वियो आहे बेनिमाज़ निमाज़ी थी वियो, बेॾाढ़ियो ॾाढ़ी वारो बणिजी वियो, बेदीन दीनदार बणिजी वियो, सुन्नत शरीयत अमल वारो बणिजी वियो। अलाह करे अहिड़ो जादू त हर मोमिन खे लॻे न। सम्झो था, असांजी बि वॾी मुखालफ़त आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ बि 4-5 किताब मुलनि लिखिया आहिनि, 4-5 किताब। हिकिड़ो मुलो त लाउड ते हीअं पंहिंजो तकरीर कई, लाउड बंदि कयो, लाउड बंदि करे पोइ अचे गारियुनि में शुरू थियो। मां त चवां त हिकिड़ो आलिम थी, मुफ़्ती थी करे अहिड़ा कचा लफ़्ज़ ॻाल्हायईं जो जाहिल बि न ॻाल्हाए, जाहिल बि अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए जेके हुन मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए। कूड़ा इल्ज़ाम हईं, मुंहिंजे नाले चयईं त करमुला जी ज़ाल भॼी वई आहे, कंप्यूटर उहो खणी वियो आहे। हाणे मूं वटि उन वक़्त में 2 ज़ालूं हुयूं, 2 अॼु ताईं बि मौजूदु आहिनि, ॿिन्ही में मूंखे औलाद आहे, बच्चा ॿार आहिनि। आलिम थी करे एॾो वॾो कूड़ हईं, लानतुल्लाह अलल काज़िबीन, कूड़नि जे मथां अलाह जी लानत आहे। पोइ हिकिड़े माण्हू पुछियुसि, उहो वरी मूं वटि बि ईंदो हुयो, हुन मौलवी जो हुजाइतो हुयो, उन पुछियुसि त साईं तव्हां छो भला दिलबर साईं जी एॾी मुखालफ़त था कयो, छाजे करे?
चई जिथे वञा त हेॾो इश्तिहार लॻो पियो आहे दिलबर सां, जिथे हिकिड़ो इश्तिहार अञा लॻो पियो। इन जो पीउ हूंदो फ़क़ीर माण्हू घर में वेठो हूंदो, कॾहिं कॾहिं पंहिंजे मुरीदनि ॾे वियो त वियो, न त घर में हूंदो। हे भेण जिथे वञूं ते असांजा जलसा ई बंदि थी विया आहिनि, असांजे रोज़ीअ ते लत अची वई आहे, अञा बि गारियूं न ॾियूं। असुल में पेट जो सूर इहो, छो त जेको हक़ जी ॻाल्हि कंदो आहे त बातिल जे मफ़ादात खे धकु लॻंदो आहे न, सम्झो था। त इहे मुखालफ़तूं फ़क़ीरनि जे पोयां हुयूं आहिनि, थींदियूं रहंदियूं। हिकिड़े दुर्वेश वटि मां वियुसि, सो हीअं अॻियों घिटी हुजे, हुनजो हुजरो जंहिंमें वेठो हुजे, उन हुजरे जो दरवाज़ो उन घिटीअ में खुले पियो। सो दरवाज़ो बंदि थियल हुजे, फ़क़ीर साहिबु वेठो हुजे, मां बि हुन सां गॾु वेठो हुजां। पोइ हीअं घिटीअ मां हिकिड़ो माण्हू लंघियो, दर खोले ऐं हुन बुज़ुर्ग जो नालो अधूरो वठी 2-3 गारियूं ॾिनईंसि, कचियूं गारियूं ॾेई उहो माण्हू भॻो हलियो। बुज़ुर्ग मूंखे ॾिसी खिलियो, ये सुना हज़रत साहब, सुना ये आज सुना है ना आपने, हमें रोज ऐसी गालियां मिलती है। यही तो वजह है कि गालियां बर्दाश्त करते हैं, अल्लाह ताला ने हमें और मकामात बुलंद कर दिए। जंहिंजी जेतिरी मुखालफ़त थींदी अल्लाह ताला उनजो ओतिरो दर्जो वधाईंदो, पर शर्त आहे त उन खे सब्र करे, सहप खां कमु वठे, बर्दाश्त खां कमु वठे, वरंदी न ॾिए। जेको सब्र कंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे अञा बुलंद कंदो आहे। हाणे ॾिसो, हिकिड़े मुल्ला मुंहिंजे ख़िलाफ़ किताब लिखियो आहे, मूंखे लिखियो अथसि इहो काफ़र आहे, मुंहिंजे नाले लिखियो अथसि इहो काफ़र आहे, पर ईअं बि लिखियो अथसि त जेको इन खे काफ़र न सम्झे उहो बि काफ़र, जेको उनजे कुफ्र में शक करे उहो बि काफ़र। हाणे तव्हां सभई मूंखे काफ़र था सम्झो या मुस्लमान था सम्झो, ॿुधायो? हाणे उन मुल्ले जी फतवा मुताबिक़ तव्हां सभई काफ़र आहियो। मुल्ले जी फतवा मुताबिक़ तव्हां सभई जेके मूंखे चओ था त तव्हां साईं तूं मोमिन आहीं या अलाह वारो आहीं या छा बि को सुठो लक़ब था ॾियो, त उन फतवा मुताबिक़ तव्हां सभु इस्लाम खां ख़ारिज आहियो। हाणे उन मुल्ला मरंदो मरी वियो, हिकिड़ो बि काफ़र मुस्लमान न कई, पर लखे मुस्लमाननि खे कुफर जी फतवा हणी वियो। ॿुधायो, अहिड़ा नफ़्स परस्त माण्हू, अहिड़ा दुनिया जा तालिब माण्हू फ़क़ीरनि जा हमेशह मुखालिफ़ रहिया आहिनि, हमेशह फ़क़ीरनि जी मुखालफ़त मुलनि कई आहे। पर हज़रत पीरान पीर महबूब सुभानी जहिड़ी ज़ात जंहिंखे पीरनि जो पीर थो सॾिजे, उन दौर जा 400 मौलवी गॾिजी पीरान पीर खे कुफ्र जी फतवा ॾिनऊं। अॼु उन्हनि मौलवियुनि जो नालो बि कंहिंखे ख़बर न आहे, पीरान पीर जो नालो सॼी दुनिया में रोशन। सम्झो था? हिते हज़रत साईं जन आया लाड़ में, तंहिं वक़्त में साईं जन होॾे रहंदा हुआ दादू में, पोइ हिते आया। हिते हिकिड़ो वॾेरो हुजे, उन साईं जन तकरीर कई भई क़ुरान अलाह जे कानूननि जो किताब आहे, पर क़ुरान ते अमल तॾहिं थींदो जॾहिं अलाह वारनि जी सोबत कंदव। क़ुरान ते अमल तॾहिं मिलंदो जॾहिं अलाह वारनि जी सोबत कंदव। क़ुरान मेडिकल स्टोर आहे, स्टोर ते हर दवा रखी हूंदी आहे, पर मरीज़ दवा खणी खाईंदो न, मरीज़ पहिरीं डॉक्टर खे नब्ज़ ॾेखारींदो, डॉक्टर पर्ची लिखी ॾींदो, उहा वञी स्टोर तां दवा वठंदो, फ़ाइदो थींदो। साईं जन फरमाया त क़ुरान में हर मर्ज़ जी दवा आहे, पर उहा दवा तशख़ीस मुर्शिद कामिल कंदो, मुर्शिद खां उहा इलाज मिलंदो, फ़ाइदो थींदो। साईं जन इहा तकरीर कई, उते हिकिड़ो वॾेरो वेठो हुजे, उन चयोसीं तव्हां चओ था त पंहिंजो इहो क़ुरान न, वरी वली वरी बुज़ुर्ग वरी अलाह वारा, असां कंहिं वली बुज़ुर्ग खे न मञंदा आहियूं, असां क़ुरान जा मुरीद आहियूं। क़ुरान जहिड़ो मुर्शिद ॿियो थींदो छा? असां क़ुरान खे मञंदा आहियूं। साईं जन फरमाए त भला तूं क़ुरान जो मुरीद आहीं, क़ुरान पढ़ियल आहीं? कि हा साईं क़ुरान पढ़ियल आहे। साईं जन फरमाए त मूंखे ॿुधाए, मां तोखे जवाबु ॾियां पर कावड़ में त कोन,
हिन साईं तूं गारियूं ॾींदे जा? पाण गारियूं न ॾींदुसि, तोखे क़ुरान हदीस मां जवाबु ॾींदुसि, पर हिकिड़ो त तूं बरोच आहीं, ॿियो वॾेरो आहीं, टियों हद जो चेयरमैन आहीं, 3 बीमारियूं आहिनि तोखे। तूं कावड़जी न वई, न साईं मां न कावड़बुसि, मूंखे जवाबु ॾियो। तव्हां चओ था त क़ुरान ते अमल न थींदो, अलाह वारनि जी सोबत कयो, हालांकि क़ुरान जहिड़ो ॿियो को मुर्शिद थी सघे थो छा? साईं जन फरमाए त हाणे मां तोखे जवाबु ॾियां थो, मूंखे ॿुधा। क़ुरान फरमाए थो अकीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु कयो। मस्जिद में वेठो आहीं वॾेरा, सची ॿुधाइजांइ निमाज़ पढ़ंदो आहीं? न साईं निमाज़ कोन पढ़ंदो। साईं जन फरमाए तुंहिंजो मुर्शिद थो फरमाए आतु ज़का, ज़कात ॾियो, मालदार आहियो ज़कात ॾियो। ॿुधो अथमि वॾेरो आहीं, चेयरमैन बि आहीं, ज़कात ॾींदो आहीं? न साईं। साईं जन फरमाए क़ुरान थो फरमाए, तुंहिंजो मुर्शिद थो फरमाए वमिनल लैल फतहज्जद बिही नाफ़िलतल लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। सुभान अल्लाह। रात ते तहज्जुद नमाज़ पढ़ो। सची ॿुधा, तहज्जुद पढ़ंदो आहीं? फर्ज़ ई कोन थो पढ़ा तहज्जुद वरी। साईं जन फरमाए तुंहिंजो क़ुरान मुर्शिद क़ुरान थो फरमाए वरकऊ मअर्राकीन, रुकू कयो रुकू करण वारनि सां गॾु, माना जमात सां निमाज़ पढ़ो। जमात सां पढ़ंदो ई निमाज़? फर्ज़ ई कोन थो पढ़ा वरी। साईं जन फरमाए तुंहिंजो मुर्शिद थो फरमाए वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, ज़िना जे वेझो न वञो, ज़िना बुरो फेल आहे, ज़िना बुरी वाट आहे, ज़िना न कयो। मस्जिद में वेठो आहीं, सच ॿुधाइजांइ। तूं त बचियल हूंदे, पाक हूंदे, छो त क़ुरान जो मुरीद आहीं। चईसि हाणे मस्जिद में कहिड़ा त ऐब खोलियो असांजा, असां ज़मींदार किथे बचियल हूंदासीं इन कम खां। जेकी बि हुन जूं ॻाल्हियूं हुयूं, साईं जन क़ुरान पढ़ंदा विया पढ़ंदा विया पढ़ंदा विया। साईं जन फरमायो तुंहिंजो मुर्शिद थो फरमाए मा आताकुमुर रसूल फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू, जेको रसूल तव्हांखे चए उहे ॻाल्हियूं वठो, जन खां रोके उन खां रुकिजी वञो। तुंहिंजो मुर्शिद चवे थो त रसूल जो चयो मञो। रसूल थो फरमाए कसु शवारिब वरखुल लिहा, मुछूं कटायो, सुहारी रखायो। हाणे मुछूं तुंहिंजूं गांगट जहिड़ियूं, सुहारी तुंहिंजी पधरो लॻी पई आहे। साईं जन क़ुरान हदीस पढ़ंदा विया, कुझु जहिड़ो भित चुप कई वेठो आहे। साईं जन फरमाए जवाबु ॾे न, तूं क़ुरान जो मुरीद आहीं न? बिल्कुलु ख़ामोश थी वियो। पोइ साईं जन फरमाए त क़ुरान जो मुरीद हाणे सची ॿुधाए त तूं आहीं या हे फ़क़ीर क़ुरान जा मुरीद आहिनि? सभु फ़क़ीर, ॾाढ़ियुनि वारा, पटकनि वारा, बाशरा हुजनि। साईं जन फरमाए ॿुधा, सच ॿुधा, मस्जिद में ख़ुदा जे घर में वेठो आहीं, क़ुरान जो मुरीद तूं आहीं या हे फ़क़ीर? हे अॻे निमाज़ी न हुया, दीनदार न हुया, गुनाहनि में हुया, पर अॼु अलाह वारनि जी सोबत में आया आहिनि। हिननि जी सूरत ॾिस, सीरत ॾिस, अमल ॾिस। अलाह ताला हिननि खे सचो क़ुरान जो मुरीद त हिननि खे बणायो आहे न। बसि साईं पोइ चुप थी वियो, कुझु ई न सघियो। पोइ हज़रत साईं जन रवाना थी विया ॿिए ॾींहं ते। हिन वरी वञी साईं केस वञी कयो। साईं जन हलिया विया, केस कयईं त हिकिड़ो एॾो उत्तर जो पीर आयो आहे, माण्हुनि खे क़ुरान खां नफ़रत थो ॾियारे ऐं माण्हुनि खे चए थो पीरनि जे पोयों लॻो ऐं क़ुरान जो मुनकिर आहे, क़ुरान जो मुखालिफ़ आहे। हिते उन जा फलाणा फलाणा माण्हुनि 2 फ़क़ीरनि जा नाला लिखी त इहे उन जा पैरोकार आहिनि ऐं उन क़ुरान खां माण्हुनि खे नफ़रत थो ॾियारे। साईं उहा केस जो कयईं त उहो ऑर्डर निकितो। उहे जेके माण्हू साईं जन त हलिया विया, जेकी फ़क़ीर जन जा नाला लिखिया हुई उहे फ़क़ीर 2-4 वरी उन्हनि सां ॿिया बि गॾिया। फ़क़ीरनि बि पटका वटका ॿधी ॾाढा तुरा हणी, ऐं साईं मुंहिंजा हे ॾंदड़ जेके हिन पटकनि में हणी फ़क़ीर थाणे ते आया। जेॾी महिल हिन सूबेदार ॾिठो हे फ़क़ीर जो आया त सूबेदार उथी बीठो। मुंहिंजी साहिब ख़ैर त आहे, कीअं आया आहियो? असां ॾोहारी आहियूं, तो जो लेटर कढियो आहे। पोइ वॾेरो बि आयो, फ़क़ीर बि आया, सूबेदार उथियो बीठो आहे फ़क़ीरनि जे अॻियूं। चई बाबा कीअं अचणु थियो आहे? चई त हे तव्हांजो
असांजे हे लेटर जारी कयो आहे, समन कढी असां आया आहियूं। वॾेरे खे चीड़े निभागा तोखे ॿिया के माण्हू ई कोन लॻा, तो केस वरी हिननि फ़क़ीरनि ते कयो आहे। हे क़ुर जा मुखालिफ़ आहिनि। अड़े क़ुर जो मुखालिफ़ त तूं ई बड़ा पाड़ पटिजाई। पोइ फ़क़ीरनि खे ॿाहूं ॿधी चई अला वास्ते मूं ते नाराज़ न थिजो फ़क़ीर, हिन जी पाड़ पटिजो, मूं ते नाराज़ न थिजो। जी हे जे मुरीद अहिड़ा आहिनि त हिननि जो मुर्शिद छा हूंदो। भेणा निभागा वॾेरा तोखे ॿी का ॻाल्हि नज़र ई न आई। हे अलाह वारनि ते तो वञी केस कयो आहे, केस कूड़ो कढी करे छॾियईं, अहिड़ो पुछड़ो थियो। अलाह जे बाननि जूं मुखालफ़तूं ईअं थींदियूं आहिनि। अॻियों पोयों दुश्मन मुखालिफ़ शैतान बि खुरड़ी हणंदो न। हिते जो दीन जो कमु थिए थो, माण्हू सुधरनि था, नेक बणजनि था, त शैतान खे को पेट में विलोटा घटि हूंदा। उहो पंहिंजी कोशिशि कंदो, पर उहो पंहिंजी कोशिशि करे, असां पंहिंजो कमु कंदासीं। सम्झो था त तव्हां फ़क़ीरनि खे मां आगाह इन ॻाल्हि जो थो कयां, तालिबनि खे, आलिमनि खे, फ़क़ीरनि खे, त तव्हांजी मुखालफ़त ज़रूर थींदी। इहो सोचे छॾियो, मुखालफ़त ज़रूर थींदी, पर घबरायो न, दिलगीर न थियो। कान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन। अलाह तो फरमाए त मुंहिंजे मथां हक़ आहे, मोमिननि जी मां मदद कंदो आहियां। सुभान अल्लाह। बेशक ला तहिनू, घबरायो न, व तदू इल सलम, तव्हां बातिल सां मुसालियत जी कोशिशि न कयो। वल्लाहु माकुम, अल्लाह तव्हां सां गॾु आहे। वलन यतिरकुम आमालकुम, तव्हांजे कोशिशुनि खे रब रायगान न विञाईंदो। रब तव्हां सां गॾु आहे, दिलगीर न थियो। सम्झो था त फ़क़ीर थिबो त पेर खोड़े बीहबो, इस्तिक़ामत सिखबी। मुखालफ़त थिए कन न ॾियो, बसि तव्हां पंहिंजो कमु कयो। जब उखली में दिया सर तो मूसलों से क्या डर। उखरी में सिर मथो विझबो त मूरी लॻंदी। सम्झो था, दिलगीर न थियो, बिल्कुलु तव्हां बेफ़िक्र थी अलाह जे रस्ते में कमु कयो। अलाह तव्हांजो हामी ऐं नासिर ऐं मददगार। जा दोस्तो, जॾहिं अलाह मददगार हुजे त पोइ उन जो केरु वार बि नथो विंगो करे सघे। जंहिंसां अलाह जी मदद हुजे उहो हमेशह ग़ालिब रहंदो। हा, आज़माइशूं ईंदियूं, ख़बर पए सचो आहे या कूड़ो आहे, खोटो आहे या खरो आहे। इहा आज़माइश वक़्ती तौर ते ज़रूरु ईंदी। हर मोमिन खे आज़मायो वेंदो आहे। वल नबलुवन्नकुम, रब थो फरमाए त ज़रूर बिल ज़रूर असां तव्हांखे आज़माईंदासीं। रब जो ऐलान आहे क़ुर में, रब लिखी छॾियो आहे त ज़रूर बिल ज़रूर असां तव्हांखे आज़माईंदासीं, ज़रूर तव्हांजो इम्तिहान वठंदासीं। त इहे हूंदा आहिनि इम्तिहान, इहे हूंदियूं आहिनि परखाऊं। ख़बर यार जी थी परख सां पवे, ख़बर यार जी थी परख सां पवे, ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। बिना परख जे त हर को दावा कंदो आहे। आज़माइश थींदी त पोइ डिग्री मिलंदी, इम्तिहान पास कबो त सर्टिफिकेट मिलंदो आहे। अल्लाह करीम जल शानु शरह सां सभिनी खे इस्तिक़ामत अल्लाह।